वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर कुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल मुबीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन
मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम मशाइख उज़ाम व उलमाए किराम ऐं बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीजो दोस्तो, अवां प्यारी जमात जे आॾो अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वालुहु जे पाक कलाम क़ुरान मजीद मझा हिकड़ी आयत सगोरी मूं तिलावत कई आ, जंहिंजे बारे में अवां जे ख़िदमत में कुछ ॻाल्हियूं पेश करण जो इरादो आ। दुआ कयो अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालुहु शाल पांजे प्यारे हबीब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में मूं गुनहगार खे हक़ ऐं सच जे बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। तवां असां ऐं सभिनी ॿुधण वारनि खे शाल रब्बुल आलमीन हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तों, ही आयत करीमा जेका मूं तहां जे आॾो तिलावत कई, इन में अल्लाह ताला पांजे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हिक अज़ीम शान मोजज़े जो बयान फरमायो आहे। मां उन मोजज़े जे बयान करण खां अॻु में ॿ चार ॻाल्हियूं क़ुरान करीम जे रोशनी में अवां खे अर्ज़ कयां त जीअं तव्हां खे सम्झ में अचे त मोजज़ो छा हूंदो आहे, क़ुरान पाक उन जे बारे में छा थो चवे ऐं असां मुसलमाननि जो उन जे बारे में कहिड़ो अक़ीदो हुजणु खपे। जॾहिं क़ुरान करीम का ॻाल्हि तय करे ॾिए त बस उन खां वधीक ॿी का ॻाल्हि आहे कोन। क़ुरान पाक मुसलमान जे लाइ अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां हिदायत जो सहीफ़ो, आख़िरी हुज्जत आहे। उन जे मथां भरवसो न कबो त पोइ मुसलमानी कान रहंदी। मां मोजज़े जे बारे में अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जे पाक कलाम जे रोशनी में ॿ टे मिसाल पेश करे उन खां बाद में पंहिंजे असल मौज़ूअ ते ईंदुसि। रब करीम शन तव्हां असांजी अॼोकी हाज़िरी क़बूल फरमाए। अल्हम्दुलिल्लाह ॿाराड़ी जो ॻोठ आहे, पर तमामु घणे खां घणा तव्हां गॾु थिया आहियो। एतिरी उमेद कान हुई त को ॿाराड़ी में तव्हां एतिरा गॾु थींदव, पर इन मां मालूम पियो थिए त अवां जे ओसे पासे पाड़े में अल्लाह जे बाननि जे फैज़ जो असर आहे जो तव्हां हिन आधी रात जे टाइम ते ॿाराड़ी में बि हज़ारनि जे तादाद में गॾु थी आहियो। अवां जी अल्लाह सां, अल्लाह जे हबीब सां ऐं पंहिंजे दीन सां मुहबत आहे। अल्लाह सही आहे, तव्हां असांजी मुहबत सलामत फरमाए। मां कुरान करीम तव्हां खे ॿुधायां, इन खां अॻु में अर्ज़ा त सभई बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब ते सलात पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी ॿियो दफ़ो मोहब्बत सां सभई पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना
मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो, या अय्युहन्नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो फरमाए तो ऐ इंसानो, क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम, बेशक तव्हांजे रब करीम वटां हिकिड़ो मोजज़ो आयो आ। व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना, ऐं उन मोजज़े सां गॾो गॾु मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात तव्हां ॾे हिकिड़ो खुल्लम खुल्ला रोशनीअ वारो नूर भी रवानो फरमाए छॾियो आहे। इन आयत करीमा में अल्लाह ताला ॿिनि शयुनि जो ज़िक्र कयो आहे। हिकिड़ो ज़िक्र आहे मोजज़े जो ऐं ॿियो ज़िक्र आहे नूरम मुबीना जो। मुझा प्यारा दोस्तों, सभई तफसीर लिखन था, बुजुर्ग चवन था, अल्लाह पाक जा माना चवन था पिया। इन कुरान करीम जी जेका तशरीह कई वई आहे, अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू जे पाक कलाम जे लफ्ज़ जी माना बुरहान जी माना मोजज़ो आहे। सभई चवन था त मोजज़े मां मुराद केरा? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो हिते बुरहान मां मुराद सोहणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे, ऐं बुरहान खां बाद में नूरम मुबीना मां मुराद कुरान करीम जी ज़ात आहे। यानी रब करीम ॿ ॻाल्हियूं ॿुधायूं त मां अल्लाह पाक तव्हां ॾे सोहणो नबी बि मोकिलियो आहे त तव्हां ॾे कुरान बि मोकिलियो आहे। हाणे हितड़े हिन आयत सगोरी में अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो नबी करीम के मोजज़ो सॾियो आहे। अवां सभिनी खे इहा ॻाल्हि ॿुधायां, मां मोजज़े ॿुधाइण जो तव्हां सां वाइदो कयो आहे। उहो ही आहे त मोजज़तुन अरबी जो लफ़्ज़ आहे। असां पंहिंजे आम सिंधी में सवलो लफ़्ज़ मोजज़ो, लेकिन असल लफ्ज़ है मोजिज़तुन। अरबी जो लफ्ज़ इहो एजाज़ मां वरतला, इन जो इश्तिक़ाक़ एजाज़ आहे। मोजज़ो उन शइ खे चइबो आहे जंहिंजे आॾो इंसान जी ज़ाहिरी ताक़त आजिज़ हुजे, इंसान जे अकुल खे आजिज़ करे, इंसान जे वजूद खे आजिज़ करे, इंसान जे समझ खे आजिज़ करे। आम तरह सां जी इंसान हुन जे आॾो कुझु बि न करे सघे, पर अल्लाह पाक जल जलालहू अमन वालो जो प्यारो नबी, जंहिंखे रब करीम जी ज़ात बाबरकात नबूवत अता फरमाईंदो आहे, ओ अल्लाह पाक जो प्यारो नबी रब्बुल आलमीन जे ॾिनल ताक़त सां अता कयल ताक़त सां ओ अल्लाह जो नबी अहिड़ो कम करे ॾेखारींदो आहे जो इंसान जी ताक़त हुन जे आॾो मुहताज हूंदी आहे। अदा ही लाउड स्पीकर जी तार ही जेका राड आहे छाजी ठहियल आहे? ॾाढे चो लोह। मां बि ॾिसां थो लोह, तव्हां बि सम्झो था लोह। न को तव्हां चरिया न को मां चरियो, पर तव्हां को तवज्जो थो ॼाणे छाजी आहे बाहीअ? हिन मां जेकॾहिं का शइ ॿी ठाहे ॿी त कहिड़ो तरीक़ो आहे? हिन खे बाहि में विझबो, गरम कबो, तपाइबो, उन खां बाद में जमल बिल्कुलु बाहि जहिड़ी थी वेंदी त मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, इहा शइ जेका खपई मोड़े सोड़े तूं ठाहे, तुंहिंजी मर्ज़ी आहे।
वडाण हणंदे धक हणंदे सांचो ठाहींदे कुटींदे उन खां बाद में या शइ ठहंदी जे वरी ठरी वई त वरी ॿीहर गरम कंदे कुटे सटे वरी गरम थिए वरी उन खां बाद ठरे त वरी ॿीहर कंदे। पर मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू पंहिंजे प्यारे नबी हज़रत दाऊद अला नबीना अलैहिस्सलाम खे मौजूज़ो अता फरमायो आहे। अल्लाह ताला फरमाए थो अल्लाह लहुल हदीद अवां बाह में रखंदा हो कुटींदा हो नरम कंदा हो पोइ ठहंदी आहे। अल्लाह पाक फरमाए थो मां पंहिंजे प्यारे दाऊद नबीअ खे मौजूज़ो अता फरमायो हथ विझंदो हो त लोह मेणु थी वेंदो हो। मेणु मेणु ॾिठी अथव छा आहे? नरम आहे सख़्त आहे। जीअं नंढड़ो ॿारड़ो न अटे मजा उठड़ा ठाहे अटे मजा नांग बलाऊं ठाहे अटे मजा का ॿी शइ ठाहे बस हथनि सां चिपटनि सां पियो हलाए सिजाडे फेराए ताॾे पियो फिरे। चीकी मिट्टी ॿार ॻोहे उन मां पंहिंजा घर ठाहींदा आहिनि ॿियूं शयूं ठाहींदा आहिनि बोरींदा ठाहींदा आहिनि मेहूं ठाहींदा आहिनि उठड़ा ठाहींदा आहिनि। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो फरमाए थो त मां पंहिंजे प्यारे नबी दाऊद अलैहिस्सलाम खे इहो मौजूज़ो ॾिनो हो जो लोह हथ मां छॾे त लोह आहे पर जे अल्लाह जे नबी जे हथ में अचे त बिल्कुलु नरम मेण जहिड़ो आहे। जीअं वणेसि ताॾे पियो मोड़ाएसि वणेसि त ज़िरह ठाहे वणेसि त तलवार ठाहे वणेसि त कुहाड़ी ठाहे वणेसि त नीअर ठाहे वणेसि त संघर ठाहे। न का बाहि जी ज़रूरत न को हथोड़े जी ज़रूरत न को वॾाइण जी ज़रूरत न को संदाइण जी ज़रूरत न को कुटण जी ज़रूरत। हथनि चिपटनि सां लोह खे मोड़ींदो वञे। ईअं न त रुॻो हिन जहिड़ो सन्हड़ो भली गाडर जहिड़ो हुजे पर अल्लाह पाक जे प्यारे नबी हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे हथ में अची वञे। अल्लाह नबीअ खे मौजूज़ो ॾिनो जीअं करे थींदो वञे। हाणे तव्हां खां मां पुछां थो फरीदाबाद जा मुसलमानो अवां जे हिन इलाइक़े में लाड़काणे जे भर में का ॿी फरीदाबाद बि आहे छा? न मेहड़ वारी मुंहिंजी ॾिठल आहे लाड़काणे में कान्हे न त ही उहा फरीदाबाद आहे जंहिंमें हज़रत पीर सिंह रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह बि पढ़ी वियो आहे। मलफूज़ात शरीफ में जिक्र अचे थो हिन फरीदाबाद में भी को बुजुर्ग हो दरवेश हो जंहिंमें अल्लाह जो कामिल वली हजरत मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह कुछ टाइम पढ़ी वियो आहे। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़ फरीदाबाद जा मुसलमानो हाणे मां तव्हां खां पुछां थो आहे को तव्हां में फरीदाबाद जो को डोकरीअ जो को बाकराणीअ जो को लाड़काणे जो या पूरे ज़िले में जेको लोह खे हथ विझे त मेण थी वञे आहे? भला पूरे पाकिस्तान में आहे पूरी दुनिया में आहे? न छो त इन्ही शइ जे आॾो इंसान जो अकुल आजिज़ा इंसान जी ताक़त आजिज़ा इंसान जो वजूद आजिज़ा इंसान करे नथो सघे जेका ताक़त इंसान जी आजिज़ करे सघे। इंसान जंहिंजे आॾो मुहताज थी वञे आजिज़ थी वञे पर उहो कम अल्लाह जो नबी करे त उनखे मौजूज़ो चइबो आहे। हथ सां का शइ लोह जी मुड़ी नथी सघे ठही नथी सघे मुंहिंजा दोस्त पर इन्ही खे अल्लाह जो हथ विझे अल्लाह जो नबी हथ विझे त उहा नरम थी वञे ऐं जीअं वणेसि तीअं ठाहींदो वञे त इहो अल्लाह जे नबी जो। पर जे भला अल्लाह करे त अल्लाह जी कुदरत छा चइबो हुनखे? इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। नबी हथ विझंदो आहे हथ वधाईंदो आहे हरकत कंदो आहे उनखे मोड़ींदो आहे पोइ नरम थींदी आहे। नबीअ जो मौजूज़ो आहे। अल्लाह पाक खे न को हथ विझण जी ज़रूरत पए न को हरकत करण जी ज़रूरत पए। इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। रब करीम जी ज़ात बाबरकात जॾहिं भी इरादो कंदो आहे
ऐं रुगो फरमाईंदो आहे कुल थी पओ अमर कंदो आहे इरादे करण सां उहा शइ पाण ई पाण जीअं वणेसि तीअं थी पवे। ही सत जमीनूं, ही सत आसमान, हे वण पहाड़ जबल समुंड कायनात अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात पंहिंजे इरादे सां बनाया ऐं इरादे सां बनाई ऐं कुल जे अमर सां बनाई। रब करीम खे का बि बुझादा ॾुखियाई कान थी त अल्लाह जी कुदरत ऐं जेकॾहिं अल्लाह ताला उहा ताक़त पंहिंजे नबीअ खे ॾिए त उनखे चइबो आहे नबी जो। सभई चओ, ॾाढे चओ। जेकॾहिं ऊंदाही थी वई आहे त ख़ैर आहे, भला तव्हां ॾे घटि में घटि रोशनी त इहा स्टेज वारी त अचे पई न, आवाज़ पहुचे पियो न, त मूंसां ॻाल्हाईंदा हलो, वर्दी ॾींदा हलो। अदा जेकॾहिं अल्लाह करे त अल्लाह जी ऐं जे नबी करे त नबीअ जो। पर जे अल्लाह जो वली का शइ करे ॾेखारे त उनखे चइबो आहे करामत। उनखे छा चइबो? अल्लाह जे वलीअ जी ऐं अल्लाह जे नबीअ जो ऐं अल्लाह जे ज़ात जी कुदरत। बे हंध अल्लाह ताला कलाम पाक में इरशाद फरमाए तो रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात पाने पाक कलाम इरशाद फरमायो आ ईसा अला नबीना अलैहिस्सलाम इन्नी उब्रुल अकमहा वल अबरसा व उहयिल मौता बिइज़्निल्लाह। अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम फरमाए तो मुखे रब करीम ताकत अता फरमाई आ जो मांखे इहो बि अल्लाह पाक ताकत ऐं पावर ॾिनो आ जो मां जे पेटां ॿार ॼमे ऐं ॼमंदे ई अंधो ॼमे मां वटि वठी अचो हथ लॻाईंदो वञा त हुनजूं अखियूं रोशन थी वेंदियूं। वल अबरस बरस जो मरीज़ आ, कोढ़ जो मरीज़ आ, जेकॾहिं अल्लाह पाक जे नबी ईसा अलैहिस्सलाम वटि खणी अचोसि उन कोढ़ीअ खे डॉक्टर ला इलाज करे मोटाए छॾनि, पर अल्लाह जो नबी फरमाए तो मां वटि वठी अचो त हथ लॻायांसि कोढ़ ख़तम। ये ॿई ॻाल्हियूं सवलियूं। अंधे जी अखियूं वापसि करण बि सवली ॻाल्हि आहे, अंधा बीमार खे चङो भलो करण बि सवली ॻाल्हि आहे, पर अॻिते ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। अल्लाह ताला जो नबी फरमाए थो उहयिल मौता बिइज़्निल्लाह। ॾुखे खां ॾुखियो कमु ही बि मां कंदो आहियां। जेकॾहिं को मुर्दो हुजे मरी वञे क़ब्र जे अंदरि हुजे हॾा खाजी वञनि भांडो बचेसि वञी उनजे हॾनि जो पिंजरो खणी मां वटि अचो, जेकॾहिं मां हथ लॻाए चवांसि उथी अल्लाह जे हुकुम सां त मुर्दो जहिड़ो थी पवंदो आहे। कुरान सचो या कूड़ो? तव्हां सभिनी जो कुरान ते इत्क़ाद आहे न? मां सम्झां थो कंहिं खे बि एतिराज़ कुरान ते अदायो कंहिं हुनखे जहिड़ो कयो चओ अल्लाह जे नबी अल्लाह जे, छो त लफ़्ज़ आयो उहयिल मौता। सभिनी मौलवियुनि खां पुछो कहिड़े बि मज़हब सां ताल्लुक़ रखल त उहयी वाहिद मुतकल्लिम जो सीगो आहे। इहो अल्लाह तबारक व तआला जो नबी पाण ॾे निस्बत करे थो चवे त मां जहिड़ो कंदो आहियां। जहिड़ो केरु कंदो आहे? मां। अल्लाह जो नबी थो चए मां जहिड़ो कंदो आहियां। माण्हू थो क़ुरान थो चए त ख़ुदा जे नबीअ खे जहिड़े करण जी ताक़त आहे। जेकॾहिं कोन तव्हांखे चए त बाबा वलियनि में नबीअनि में पीरनि में अल्लाह वारनि में मच्छर जे ठाहिण जी बि ताक़त न आहे, चइजो कूड़ो आहे। छा चवंदोसि? कूड़ो आहे बाबा, तूं अदा कूड़ न हण। क़ुरान ते त कूड़ न हण घटि में घटि। अल्लाह तो चवे त मां ईसा नबीअ खे ताक़त ॾिनी आहे जो अल्लाह जो नबी प्यारो ईसा अलैहिस्सलाम चाहे त उहयिल मौता मुअन खे जहिड़ो करे त ख़ुदा जो नबी जहिड़ो करे सघंदो आहे। पर अॻिते बीठो आहे बिइज़्निल्लाह। मता सुभाणे कंहिंखे मुग़ालतो हुजे त इहा ताक़त उहा नबीअ जी मुंहिंजा दोस्त घरों खणी आया हुआ। न न, अल्लाह ताला फरमाए थो त नबीअ जी ताक़त घर जी कान्हे, नबीअ जी ताक़त मुंहिंजी ॾिनल आहे। बेइज़्निल्लाह।
अल्लाह जे नबी के अल्लाह ताला जेका ताकत ॾींदो आहे असां हुन में अल्लाह जो इज़्न शामिल हाल हूंदो आहे। पोइ जे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नबीअ खे ताकत ॾे, जेको चवे त मच्छर नथो ठाहे सघे, मक्खी नथो ठाहे सघे, कुझु नथो करे सघे, चओ त हू ग़लति थो ॻाल्हाए, कूड़ थो ॻाल्हाए। अवां ईअं चओ त अल्लाह ताला जो क़ुरान थो चवे, अल्लाह ताला फरमाए थो त नबीअ खे ताकत आहे जो जेकॾहिं मुंहं खे जहिड़ो कनि त जहिड़ो करे सघनि था पिया। ता बसि करे वियो। मां इंशाअल्लाह ताला तव्हांखे हर ॻाल्हि क़ुरान शरीफ़ मां ॿुधाईंदुसि। अञा ॿी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां। अल्लाह ताला जो क़ुरान तो इरशाद फरमाए इन्नी अख़्लुक़ु लकुम मिन अत्तीन कहयत अत्तैर फअनफुख़ु फ़ीहि फ़यकूनु तैरम बिइज़्निल्लाह। साॻो ईसा नबी आहे, आलिमन हाफ़िज़न सां स्टेज भरी पई आहे। ओ दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह ताला जल जलालहू अमल वालो जो नबी फरमाए तो ॿी बि ॻाल्हि ॿुधो, मां ईसा नबी के इहा बि ताकत आहे, चिकी मिट्टी ॻोहींदो आहियां, चिकी मिट्टी ॻोहण खां बाद में उन मां पखी ठाहींदो आहियां, पखी ठाहिण खां बाद में पखीअ जी शक्ल चओ त मोर ठाहियां, चओ त गेरो ठाहियां, चओ त काव ठाहियां, चओ त कबूतर ठाहियां, कहिड़ो बि तव्हां चओ त तव्हांखे ठाहे ॾेखारियां, ठाहियां चिकी मिट्टीअ मां, मिट्टी ठाहे बोतो बनायां, बोते बनाइण खां बाद में फ़अनफुख़ु फ़ीहि, केर तो फूक ॾे, जो ईसा अलैहिस्सलाम, चओ चओ केर तो फूक ॾे, फ़अनफुख़ु फ़ीहि, मां अल्लाह जो नबी उन में फूक ॾींदो आहियां। ओ ख़ुदा जा नबी, अॼुकल्ह त माण्हू असांखे वाइज़नि में ॿुधाइनि था त फूकुनि में कुझु कोन्हे, फीणे में कुझु कोन्हे, दरवेशनि ते वठी वेंदा हो, फूकूं हणाईंदा हो, फीणा ॾियारींदा हो, इन फीणनि फूकुनि मां कुझु कोन्हे को। अल्लाह ताला फरमाए थो इहो कूड़ा अथव, कूड़ा अथव, कूड़ा अथव, मुंहिंजे नबीअ जे फूक में एतिरो कमाल आहे। फ़अनफुख़ु फ़ीहि फ़यकूनु तैरम बिइज़्निल्लाह, उन मिट्टीअ जे पिनोड़े मां पैदा कयल अल्लाह जे नबीअ जे फूक सां पखी थी जहिड़ो थी उॾाणो हलियो वेंदो आहे। अल्लाह सचो चओ, अल्लाह चओ, क़ुरान बि सचो। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो जी ज़ात बाबरकात जॾहिं ठाहींदो आहे त अल्लाह पाक जे सभु इल्म में ॻाल्हि आहे त पखी थो ठाहियां, हिन जी गुजी बि ठाहिणी आहे, आंड्रा बि ठाहिणा आहिनि, हिन जे सेके चवां पखी जा पर बि ठाहिणा आहिनि, चोंब बि ठाहिणी आहे, चंबो बि ठाहिणो आहे, बुज बि ठाहिणा आहिनि, हर शइ ठाहिणी आहे, वात बि ठाहिणो आहे, अखियूं बि ठाहिणियूं आहिनि, जेके बि शयूं वजूद में आहिनि, हर का शइ निराली आहे। अल्लाह जे लाइ का वॾी ॻाल्हि कान्हे त करे सघे थो। रब ताला फरमाए थो त मां त कंदो आहियां पर मुंहिंजा बाना बि कंदा आहिनि। जेकॾहिं मुंहिंजो नबी अल्लाह जो प्यारो नबी ईसा अलैहिस्सलाम फूक ॾे, अल्लाह ताला फरमाए थो फ़यकूनु तैरम बिइज़्निल्लाह, उन मिट्टीअ जे पिनोड़े मां ठहियल पखी जहिड़ो थी करे उॾामी हलियो वेंदो आहे। अदा पखी वॾो या मच्छर वॾो? तव्हां सभु चुप हो, मां सम्झा थो फरीदाबाद जा पत्थर मच्छर पखी हो वॾा आहिनि, असांखे त रत करे छॾियो अथनि। अवां त ठहिया पिया हो, हिकु लाइट कान ही, ॿियो अची असांखे वरायूं त आया हाणे सांघर जा कुझु मरमत कयूं न। पखी वॾो या मच्छर? पहिरियों मुला तव्हांखे चए थो त बाबा न न, मच्छर बि वलीअ नथो ठाहे सघे, मच्छर ठहण जी बि कंहिंखे ताक़त न आहे। ऐं हेॾो त अल्लाह ताला फरमाए थो त मच्छर ते हेतिरी ज़रिया ख़ुदा जो नबी ते तूं कजा तगारी खण मज़ूरी जो कमु सुहिणो इस्माइल कंदो। हाज़िर मौला ॿई नबी, बाबो बि नबी, पुट बि नबी, इब्राहिम बि नबी, इस्माइल बि नबी, काबतुल्लाह जे तामीर में लॻी विया, काबे जी छत धाऊं तयारु कयो। जंहिंमहिल काबो ठही तयारु थियो आहे, अल्लाह जे दरगाह में दुआ घुरनि था, रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। ऐं मुंहिंजा मौला ही मेहनत सां कई आसूं, क़बूल फरमाए।
अब वेही रहो पानी वारा इहो ॿुधण जो सवाब कमाए हे हाणे शुरू थिया थी वेंदे छेड़े ताईं पुॼंदे कचहरीअ जी उन ख़ुदा पियो बचाए सब हेॾे तवजो को कोन था उन मरियो दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि अल्लाह ताला दिल जलाल व मन वालू जे बिनी नबियन दुआ गुर या रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम या अल्लाह जे का सा ओ सारी कई आ तुंहिंजो घर ठाहियो आ मेहनत कई आ सा कबूल कर रब जो कबूल आ से कबूल आ हाँ कबूल आ से पो कबूल आ तो मजदूरी दे दर्जी का खमीस सिबराईंदो आहे न वणंदी थी वाह वासी बाह बाह भली आ चोलो सुठो आ बटण भला आहिनि अबा ॾाढी भली सिबी थी त दर्जी चवंदी आहे जे भली आ त सिलाई ॾे ईअं न सही अल्लाह ताला जी बाबरकात इरशाद फरमायो मजूरी ॾियांव त हा ॾे तोखे तुंहिंजो घर ठाहे न सो तो पाण हुकुम कयो पीउ पुट सां मेहनत कई हाणे सही मजदूरी ॾियणु खपे अल्लाह ताला फरमाए जेको घुरी सो ॼाए अर्ज़ु करे रब्बना वबअस फीहिम रसूला कुरान करीम अल्लाह पाक जा भई नबी अर्ज़ा करे या अल्लाह असां ॿियो कुझु कोन था घुरूं तोखो इहो था घुरूं त हिन काबे खे जेको जवान मुहम्मद मिठो आबाद कंदो उहो असांजे खानदान मां मोकिल ओ सोहणो नबी अचे त मुंहिंजे खानदान मां अचे ऐं वाकई ॾिठो वञे त इस्माइल अलैहिस्सलाम ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे खानदान मां हज़रत मुहम्मद करीम आयो आहे ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़ हे वीचारा मुला कॾहिं कॾहिं ईअं बि चवंदा आहिनि त सही ही था चवनि त नबी करीम नूर आ अड़े नबी करीम खे त अब्बो हो ॾाॾो हो ॾाॾी ही नानो हो नानी हुई पोइ जेके अब्बो ॾाॾो नानी नानो उहो वरी नूर कीअं थियो उहो त बशर थियो मां थो चवां त अदा तोखे क़ुरान था रखूं टिकिन ते कहिड़े असांजे आलिम चयो आहे त मुस्तफ़ा करीम जी ज़ात खे अब्बो अमड़ कोन हो अदा असां चयो आहे ॻाल्हायो सोना तव्हां कंहिंखां ॿुधो आहे भला इहो कंहिं तोखे सम्झायो आहे त जंहिंखे अब्बो अम्मा हूंदो आहे सो नूर न हूंदो आहे इहो तोखे कंहिं सेखारियो आहे पहिरीं ॻाल्हि त कंहिं बि इनकार कोन कयो आहे त को महबूब जी ज़ात जी बशरियत जो इनकार हुजे कहिड़ी कोन थो इनकार करे असां कॾहिं बि इनकार कोन था कयूं महबूब जे बशरियत जो कंहिं इनकार कयो आहे नंबर 2 कंहिं इनकार कयो आहे त नबी करीम खे अब्बो अम्मा कोन था इनकार कर नंबर 3 इहो तोखे कंहिं ॿुधायो आहे कहिड़े क़ुरान में आहे कहिड़ी हदीस में मूंखे ॾेखार त सही जंहिंमें लिखियलु हुजे त नूर खे औलाद कान थींदी आहे कहिड़े किताब में लिखियलु आहे तव्हांखे ख़बर आहे क़यामत जे ॾिहाड़े जन्नत में हर मोमिन खे 72 हूरूं मिलंदियूं अबा घणियूं मिलंदियूं ॾाढे ॻाल्हायो उहे भला मूंखे ॿुधायो त केरु हूंदियूं नूर हूंदियूं या असां तव्हां माइटाणियूं हूंदियूं ॻाल्हायो अदा ॾाढे चओ बुखारी शरीफ जी हदीस आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो तिरमिज़ी शरीफ जी हदीस आहे मुस्लिम शरीफ जी हदीस आहे मुर्स बशर माई हूर नूर जी हिकड़ी न 72 क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह तबारक व तआला जी दरबार में जेकॾहिं उहो मर्द चाहींदो दिल में चाहींदो मौला दुनिया जे औरत मां त मूंखे औलाद थींदी ही पर दिल थी चवे त हिन हूर मां बि औलाद थिए कुर्बान वञा मदीने वारे शहनशाह ता सही सही हदीस में अल्लाह जो हबीब पाक अलैहिस्सलाम इरशाद फरमाए तो उन बाने जे ख्वाहिश मुताबिक अल्लाह ताला उनखे उन नूरानी हूर मजा अल्लाह औलाद ॾींदो मालूम थियो त नूर खे बि औलाद थींदी आहे चो नूर खे बि औलाद थी सघे थी चो थी सगे थी को हर्ज कोने को वाकई मुहम्मद अरबी जी बशरियत बरहक पर उहा मुस्तफ़ा जी बशरियत ते जहिड़ो हिन ॻाल्हि ते आ त तूं चवंदो आहे असां जहिड़ो असां चवंदा आहियूं त नबियनि जहिड़ो बि नाहे
तू चवंदो आ मां जहिड़ो, असां चवंदा हूं तो जहिड़ो कोन्हे। तुंहिंजी बशरियत में बदबू आ, मुस्तफ़ा जी बशरियत में खुशबू आ। तुंहिंजे पघर में बीमारी आ, मुस्तफ़ा जे पघर में शिफ़ा है। तुंहिंजे थुक में जरासीम हो, मुस्तफ़ा जे लुआब मुबारक में शिफ़ा ई बरकत आ। गिलास पानी जो भरे खांगारो कढी कंहिंखे ॾियो त पीअंदो? भला उनमें शफ़ा आहे, बरकत आहे। मशहूर हदीस नबी करीम जी खिदमत गिरामी में हजरत जाबिर दावत करण आयो आ, या रसूल अल्लाह अज मुंहिंजी तव्हां के दावत आ। मां ॾिठो आ त खंदक जे लड़ाईअ में 4 ॾींहं गुज़री विया, साईं खाधो पीतो कोन्हे को। मां पंहिंजी ज़ाल सां सलाह करे आयो आहियां, अल्लाह जा हबीब 2 किलो बस सेर जवन जा अटे जा असां वटि पिया आहिनि। 4 सेर खन जो नंढड़ो छेलड़ो हूंदो, ओ छेलो बि कोन से, अटो भी जवन जो पचाईंदासे। अहां बि अचो 4-5 ॼणा ॿिया सहाबी भी वठी अचो, असांजी दावत खाओ। पाण में त अटो घणो आहे? चई 2 सेर। छेलड़ो चई 6 महीने जो 3 सेर थे, 4 सेर थे। पाण में त घणा माण्हू वठी अचां? चई 4-5 माण्हू। पाण में त हल तैयारी वञी कर, मां अचां थो, पर ॻाल्हि हिकिड़ी यादि रखजां, मां जेसी ताईं न अचां तेसी ताईं अटो न पचाइजां, ऐं मां जेसी ताईं न अचां तेसी ताईं ॿोड़ चुल्ह तो न लाहिजां। चढ़ियो पियो हुजे अटो ॻोहे रखजां, मां अचां त पोइ कमु शुरू करण। हाज़िर साईं ज़ाल सां वञी ॻाल्हि कयई। माई ॾाढा घर जा हार सिंगार करे बिस्तरा बनाए अटो तैयार कयो आहे, बोड़ बुझा देगड़ी में पियो आहे। महबूब खे चयो ई त 4 माण्हू वठी आ। मौलवी मोहम्मद याकूब मूंखे चयो साईं फरीदाबाद में जलसो करणो आहे, त हाज़िर तारीख़ जो से ॾिनम। चइसि माण्हू आणजां 4, वधीक न आणजां। जेके कार में मां पोइ हिकिड़ो ड्राइवर 3 ॿिया, मां वरी से 3 जे बजाय 4 जे बजाय आंदा ई 3। हिकिड़ो त फ़कीर थकल आहे, जेको खाए कुझु कोन थो पियो। शरीयत जो कानून आहे, इस्लाम जो कानून आहे। आलमन खां पुछो, जेके दावत 4 ॼणनि खे आहे न त 5 खे वञणु जाइज़ कोन्हे। मानी चैन जी हूंदी न साईं, 6 ॼणा विहारींदो, मानी खुटंदी त घर धणी लॼी थी पवंदो। इस्लाम में जायज़ कोन्हे। जेकॾहिं कंहिंखे वठी अचबो त मालिक खां इजाज़त वठबी, साईं ॿिए ख़बर हिनखे वठी अचां। महबूब खे चई कंहिं महिल तव्हां 4-5 ॼणा अचो, शरीयत जो मालिक नबी साईं। मानी घणी आहे? 2 सेर जव, 3-4 सेर गोश्त, बस 4-5 माण्हू साईं आणजा। हाज़िर जवल हज़रत जाबिर पुठीनी त नबी पाक फरमायो, ओ जंग जे मैदान वारो 1500 सहाबी बीठा, लब्बैक या रसूल अल्लाह। पाण फरमाइनि था हलो हलो हलो, तव्हांजी दावत जाबिर कई आहे, मां मोहम्मद सां गॾिजी हली जाबिर जी दावत में शरीक थियो। दावत घणनि खे? पाण साईं घणा वठी वियो? 1500 माण्हू। 1500 बूटी बि कान थींदी बकर में, 1500 गिरा बि कोन थींदा 2 सेरनि जवन जे में। हज़रत जाबिर पंहिंजा थाम तार करे वेठो आहे, बोड़ रधो पियो आहे, पर कुन्नी महबूब चयो न लाहिजां। होॾो अटो ॻुथो पियो आहे, न पचाइजां। हबीब पंहिंजे लश्कर सां वठियो अचे थो पियो। जमल पाण वेझा आया, घर धणी ॿाहिरि बीठो इंतज़ार कंदो आहे त महिमान कम नथा अचनि। जाबिर जो ॾिठो त हैरान थी वियो। हबीब अॻियां अचे थो, पोयां 1500 सहाबी वठियो थो अचे पियो। घबराइजी वियो त मुंहिंजे हिकु त घर में वेहण जी एतिरी जाइ कान्हे, ताम एतिरो कोन्हे। मां चयो 4 साईं त हे हज़ारनि खां मथे वठी आयो आहे। तकड़ो तकड़ो ज़ाल खे चई हो त निहार। मां दिलबर खे चयो त सही थोरा हाणे सॼो राज वठी थो अचई। माईअ जो ईमान मज़बूत आहे, पंहिंजे मुड़ुस खे थी चए घबराए न। चे छो भला? चे वो ही उनको खिलाएगा जो उनको साथ लाया है।
जाबिर तो दावत ॾिनी ही चैन माण्हुनि खे तो चैन जी मानी ठाही आहे तुंहिंजो वधीक कमु कोन्हे ॿियनि खे मुस्तफ़ा वठी आयो आहे जेको वठी आयो आहे सो पाण ई खाराईंदो जेको वठी आयो आहे सो पाण ई खाराईंदो हदीस पाक में अचे थो जमल महबूब पहुता सभिनि खे ॿाहिरो घर जे विहारियो पण जाबिर ते जी क़िबला जल्दी कर हंडी बोड़ जी खणी आ हंडी बोड़ जी खणी आयो पाण ढक लाहे छा कयूं छा कयो बाबा लुआब विधऊं अटो खणी आ अटो खणी आयो पाण अटे खे साम्हूं करे उन्हीं में भी लुआब कजो पाण फरमाइनि था हाणे बोड़ कढंदो वञ मानी खे अटे खे ढके छॾ चाणो पटींदो वञ मानी पचाईंदो वञ चार चार विहारींदो वञ बोड़ ढव ते खाराईंदो वञ टोला ठहंदा वञनि हज़रत जाबिर सोचे ख़ुदा जो कसम आहे असां 1500 माण्हुनि खे खाराए ढव करायो न अटो खुटो न बोड़ खुटो या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह जागो था महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात आखिर में ताम वापरायो हज़रत जाबिर तो मुझे खुदा जी ज़ात जो कसम आहे रब शाहिदा मां जो खणी हंडी उथलाया तो ओ ही बोड़ सां भरी पई आहे ऐं वरी जो अटो उथलाया तो ओ ही जे थाल भरियल हो तो भरियो पियो आहे ऐं होॾो साबल गोश्त खाई खाई हॾनि जा ढेर करे छॾिया अल्लामा जलालुद्दीन सूती ख़साइसुल कुबरा में लिखियो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हॾा औरते कर हॾा जमल महबूब जे आॾो कई त पाण मानी खाई हथ धोई पाण बाजे फारग थिया हथनि धोइण जा छंडा हॾनि चयो त साॻियो बकर कन छंडे उथी बीही रहियो बकर भी बीठो आहे अटो भी पियो आहे देगड़ो भरियो पियो हाणे मूंखे सच ॿुधा ॼा गोश्त छाजो आहे ॻाल्हायो चओ बा छाजो आहे बकर जो आहे न बकर त बीठो आहे छाजो बकर हे जेको पेट में वियो हो काॾे वियो हे अटे सां थाल भरे पियो काॾे वियो ओ मुंहिंजा दाइन जे आॾो इंसान जो अकुल आजिज़ आहे इंसान खे ताक़त नाहे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए त मौजूज़ो इनखे चइबो आहे जंहिंजे आॾो इंसान जी कुवत आजिज़ हुजे पर अल्लाह जो नबी करे ॾेखारे इनखे मौजूज़ो चइबो आहे मां सोणे इब्राहिम खलीलुल्लाह जी ॻाल्हि पे कई जेको मुंहिंजे सोणे नबीअ जो ॾाढो सही आहे पर ॾाॾनि जो ॾाढो आहे अल्लाह पाक नबी करीम के उन जे खानदान में मोकिलियो आहे वो इब्राहिम अलैहिस्सलाम तो चे कैफ तुहिल मौता ओ मुंहिंजा मौला मूंखे ॾे ख़बर त तूं मुआ कीअं ॾियारींदो मुआ कीअं ॾियारींदो अल्लाह ताला क़ाल अवलम तुमिन क़ाल बला वलाकिन लियत्मइन्न क़ल्बी अल्लाह जो नबी फरमाए तो मौला मूंखे पकत आहे यकीन भी आहे भरवसो भी आहे ईमान भी आहे अकीदो भी आहे ख़बर भी आहे त तूं मुआ ॾियारींदो तोखे ताक़त आहे या अल्लाह अल्लाह ताला फरमाए तो पूछो थो चवी त कीअं ॾियारींदो चवे तो वलाकिन लियत्मइन्न क़ल्बी मौला दिल थी चवे त ॾिसां अखियुनि सां पोइ मुंहिंजे दिल खे वधीक इत्मीनान अची वेंदो दिल के वधीक इत्मीनान थींदो अकीदो त आहे पर करे ॾेखार त अञा दिल के वधीक तसल्ली थिए अल्लाह सी फरमास हाणे तो माखे चयो आहे त मुआ कीअं ॾियारींदे कंहिंखे चयो थी मां अल्लाह खे चयो थी कंहिंखे चयो थी मां अल्लाह के तो चयो रब तो फरमाए त तो मूं अल्लाह के चयो आहे त कीअं ॾियारींदो आहे पर इब्राहिम मां रब तो हो ताक़त वारो आहे जो तुंहिंजे हथां बि ॾियाराए सघां थो फखुज़ अरबातम मिन तैर मां रब करीम तो के हुकुम तो कया तो 4 पखी वठी आ कबूतर वठी आ गिज वठी आ गेरो वठी आ मोर वठी आ फरसुरहुल मां रब जी ज़ात मां बरकात तो के हुकुम तो फरमाया रे चैनी पखिन के ज़िब्ह कर चैनी के ज़िब्ह करण खां बाद में जो मुंझू हिकड़े पासे रखो ऐं चैनी जे गोश्त के हॾनि सूधो
खंभन सूधो, आंदन सूधो, पेरन सूधो, चंबन सूधो, कीमो करे कुटे चैनीअ जो गोश्त गॾे कुतर करे मिलाए छॾ, मुंडियूं हिकिड़े पासे रखी छॾ। पोइ छा कयां? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाए थो त उन खां बाद में इन गोश्त खे पाण में चइनी पखियुनि जे गोश्त खे पाण में मिलाए वरी इन जा 4 हिस्सा कर, हिकिड़ो हिस्सो हेॾे रखो, हिकिड़ो हेॾे, ॿियो हेॾे। अब हाणे जॾहिं 4 कुटजी सटजी पाण में गॾिजी विया, हाणे वरी जेके 4 ढेरियूं ठहियूं, सच ॿुधाए त चइनीअ में, चइनी ढेरनि में, हर हिक ढेरीअ में चइनी पखियुनि जो गोश्त आहे या न आहे? आहे न साईं? 4 हिस्सा थियो, पर हाणे चइनी में हिकिड़ी हिकिड़ी ढेरी में चइनी पखियुनि जो गोश्त आहे। अल्लाह ताला फरमाए तो सुम्मदुहुम यातीनका सअया, ओ मुंहिंजा प्यारा इब्राहिम, पोइ इनखे जबल जे मथां रखजा, हिकिड़े खे हिकिड़े जबल ते, हिकिड़े ॿिए हिसे खे ॿिए जबल ते, 3 ढेरी खे 3 जबल ते, चौथे ढेरीअ खे चौथे जबल ते, परे परे रखी जबलनि जे मथां हिकिड़े तूं बीही रहो। तूं मुंडी खणंदो वञ, मोर जी खणी हथ में झल, झलण खां पोइ चओ ओ मोर जा गोश्त उॾरी आ, हली आ। पोइ ॾिस त मां रब तुंहिंजे ई चवण सां कीअं थो जीआरियां। इब्राहिम अलैहिस्सलाम मोर जी मुंडी खणी करे सभु कयो आ। मुंहिंजा प्यारा दोस्त, अल्लाह जो क़ुरान फरमाए थो देर कान थी आ, चइनी जबलनि तां, चइनी ढेरनि मां उहे गोश्त जा ज़रड़ा ज़रड़ा, खंभनि जा ज़रड़ा ज़रड़ा, नहनि जा ज़रड़ा ज़रड़ा, हडन जा ज़रड़ा ज़रड़ा, जेके भी मोर जा इहे उॾाणा ऐं पाण में अची गॾिया, गॾजण सां यकदम मोर ठही वियो। पर मुंडी नबीअ जे हथ में आ, बिना मुंडीअ जे उॾामंदो अची मुंडीअ खे लॻो आ त जेरो थी वियो। ॿियो पखी, टियों पखी, चौथो पखी, 4 पखी देर न थी, हिकिड़े ई टाइम ते ज़िंदा थी विया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो इब्राहिम नबी तूं कीअं मुआद जियारींदो आहे? मां त मुआद जियारींदो आहियां, पर जे पंहिंजे नबी इब्राहिम खे ताक़त ॾियां त सॾु करे त इब्राहिम नबी जे सॾ सां बि मोह जहिड़ो थी पवंदो आहे। इहो छा आहे? चो अल्लाह जे नबी जो, ॾाढे जो अल्लाह जे नबी जो छाजे करे मोजज़ो जो इन जे आॾो इंसान जो अकुलो चओ आजिज़ आहे, इंसान जो अकुलो आजिज़ आहे, जंहिंजे आॾो इंसान जो अकुल आजिज़, उनखे मोजज़ो चइबो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला मोजज़ो ॾिनो, हथो हथनि जहिड़ो, हीअं रुगो बगल में विझे, बगल में विझी रब चयसि कढ ॿाहिरि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हीअं जो ॿाहिरि कढे त अॻ में हथो, ॿाहिरि जो कढे त सिज खां वधीक रोशन, जहान ॾिसे पियो मुल्क में रोशनी। ख़ुदा ताला जे नबी खे वरी जेकॾहिं रोशनी ख़त्म करणी आहे त वरी बगल में विझे, वरी जो बगल में विझे त वरी से रोशनी ख़त्म। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे प्यारे नबी के अल्लाह ताला फरमाए वमा तिल्का बियमीनिका या मूसा, मूसा दे ख़बर तमें छा आई? अल्लाह खे इल्मु आहे कोन्हे? ॾाढे ॿुधायो बा, मां जेकॾहिं तव्हांखे चवां बा हे छा आहे, तव्हां चवंदो यार मुल साहब अलाए छो थो पुछे, ख़बर कान्हे, अलाए सांगड़ में जग हूंदा आहिनि अलाए कोन हूंदा, असां को थो पुछे छा आहे? अल्लाह ताला जल जलालहु मन वालो मूसा अलैहिस्सलाम जे हथ में लठा, पुछे पियो वमा तिल्का बियमीनिका या मूसा, है मूसा हथ में छा आहे? अल्लाह खे इल्मु आहे या कोन्हे? पोइ पुछे छो थो? पुछे माना बेख़बर थी पियो? न, पुछण सां बेख़बरी साबित कान थींदी आहे। अल्लाह ताला जो नबी फरमातो है या असाया अतवक्कउ अलैहा व अहुश्शु बिहा अला गनमी वली फीहा मारिब उखरा। ऐ मौला तोखे गाना तोखे ख़बरां सभु ॼाणी थो, ये हज़लठिया हिन ते टेक ॾींदो आहियां, हिन सां पापड़ छाणींदो आहियां, हिन सां धन खे वराईंदो आहियां, हिन मां ॿिया बि कम वठंदो आहियां। अल्लाह ताला फरमातो अलक़ असाका, ऐ प्यारा मूसा पुछो मां इन जे करे त तूं पाण इक़रार कर त लठिया जी मता ड्रिलो पवई, लठ थी न, हाओ मौला लठिया उछलीस भला ज़मीन ते। अल्लाह जे नबी है जो खणी ज़मीन ते लठ फिटी कई त नाग बणजी वियो। वॾो अजदहा
फिरौन जे आरो मुकाबले ते आयो आहे, फिरौन जादूगर वठी आयो आहे। फिरौन छा पियो करे जो जादूगरनि जे ज़ोर ते नोड़ियूं उछलाए त नांग थी वञनि। मोजादा हीअ जो भितर मथे उछलाए त मींहुं पियो वसे, सॼो ॻोठ नोड़ियुनि सां भरे छॾियईं, नांगनि सां भरे छॾियईं। अल्लाह ताला जे नबी जो लठ फिटी कई त जेतिरियूं बि जादूगरनि जूं नोड़ियूं सभु लठ जे पेट में, कंहिंजे पेट में, ॾाढे ॻाल्हि कंहिंजे पेट में, ज़ोर सां ॻाल्हि पुछंदो सां हिकिड़ो मसइलो चओ कंहिंजे पेट में। लठ छाजी आहे चओ काठ जी, नोड़ी छाजी आहे चओ वाण जी, नोड़ी छाजी आहे लठ छाजी, ॿई जिन्सूं जुदा जुदा। मुल्ला तोखे चवंदो आबा नूर हो त पोइ खाधई कीअं पे, चवंदा न नूर हो त खाधई कीअं पे, नूर खाईंदो कोन्हे, नबी सही खाईंदा हा, नूर हो त पोइ कीअं पे खाधई। मां तोखां पुछां थो, अल्लाह पाक जल जलालहू मनवारू जे नबी लठ फिटी कई आहे त नूरियूं खाई वई। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात हुकुम फरमा हाणे वरी लठ खे हथ विझो। हाणे अॻ में त नाग आहे घुमंदी पई वते, नूरियूं सभु खाई छॾियईं। अल्लाह पाक जे नबीअ खे हुकुम थियो त हथ विझ, वरी जो हथ विझई त लठ लठनि जहिड़ी नोड़ी लभई कान। नोड़ियूं काॾे वियूं, जे हाणे लठ खे वढियो त अंदरि नोड़ी कान्हेसि, ऐं ज़ाहिर पट ते जेको ढेर नोड़ियुनि जो सभु ग़ाइब थी वियो, काॾे वियो। मालूम थियो त इहो अल्लाह जे नबीअ जे लठ जो मौजज़ो आहे। चओ अल्लाह जे नबीअ जे, ॾाढे चओ अल्लाह जे नबीअ जे लठ जो मौजज़ो आहे। अकुल आजुज़ा, तुंहिंजो दिमाग़ मुल्ला कम कोन कंदो। अल्लाह पाक जल जलालहू अमन वारू जे ज़ात बाबरकाह जे नबीअ जे हथ वारी लठ मौजज़े सां नोड़ियूं खाई सघंदी आहे त मुंहिंजो मुहम्मद अरबी असांखे सेखारण जे लाइ मौजज़े तौर ताम बि खाई ॾेखारींदो आहे। इन्ही में महबूब जे ज़ात बाबरकाह जे नूरानियत में फ़र्क़ु कोन ईंदो। मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जी नूरानियत जेका आहे सा मुंहिंजे हबीब पाक अलैहिस्सलाम जे बशरियत सां गॾु आहे। महबूब खे अबो बि आहे, अम्मा बि आहे, ख़ानदान बि आहे, ॾाॾनि बि आहे, उन लिहाज़ सां बशर थी आयो आहे ऐं यकीनन बशर आहे। पर ख़ुदा जो कसम आहे, तो जहिड़ो न मूं जहिड़ो न मुहम्मद बशर आहे, त नूरी बशर आहे। चओ चओ मोहम्मद बशरा पर नूरी बशरा, अहिड़ो नूरी बशरा जो ख़ुदा जो कसम मुस्तफ़ा हले थो त महबूब खे पाछो कोन्हे को। चओ सुभान अल्लाह। तोखे हिकिड़ो वेलो मानी कान मिले त तूं घर जा ठिकर भञी चट कंदो आहे। खोल बुखारी शरीफ़ रसूलुल्लाह जी हदीस पाक आहे। टे ॾींहं चार ॾींहं अम्मा आयशा सिद्दीक़ा मोमिननि जी मां चवंदी आहे त महीननि जा महीना गुज़री वेंदा हा, मुस्तफ़ा न को खाईंदा हा न को पीअंदा हा। सहाबा किराम चवंदा हा या रसूल अल्लाह तव्हांखे रात जो भी रोज़ो आहे, ॾींहं जो भी रोज़ो आहे, असां भी भला तव्हां वांगुरु रोज़ा रात ॾींहं रखूं, न को खाऊं न को पीऊं, पर असां त ॿ खां पोइ बेहाल थी था वञूं। साईं खे त परवाह ई कान्हे का। महीननि जा महीना विसाल जा रोज़ा रखंदा हो, तव्हांजो न खाइण ॾिसंदा हो न पीअण ॾिसंदा हो। या रसूल अल्लाह असांखे त उन बुख लॻे थी पई। पाण फरमाइनि था अय्युकुम मिस्ली अना अबीतु इंद रब्बी हुव युतइमुनी व यस्कीनी। अवां मां केरु आहे जेको मां मुहम्मद करीम जहिड़ो हुजे। मां त रात रब वटि गुज़ारींदो हा, रब मूंखे खाराईंदो बि आहे पीआरींदो बि आहे। अवां कलंदर खे मञींदा हो, बिटाई साहब खे, रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह खे, हाँ सभिनी खे मञींदा हो न। गौस बहावल हक मुल्तान वारे के, हजरत पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी के, सभिनी खे मञूं था न। ये सब अल्लाह जा बाना। चो अल्लाह जा ॾाढे, जो अल्लाह जा वली। इहो न सही, अल्लाह तबारक व तआला इन पंहिंजे बाननि खे नवाज़ियो आहे। इन पंहिंजे बाननि खे अल्लाह ताला नवाज़ियो आहे। रब जी ज़ात बाबरकात इन्हनि खे शरफ़ शान इज़्ज़त मान ॾिनो आहे। इन्ही जे करे न त को तो जहिड़ा मूं जहिड़ा, बल्कि अल्लाह ताला ने इहो शरफ़ शान इन्ही जे करे ॾिनो आहे जो इन अल्लाह जी इबादत करे रब खे अहिड़ो रिझायो। ख़ुदा जो कसम आहे, तव्हां सभिनी खे ख़बर आहे रोज़े धणी जा मुरीद हो। हिकिड़ा रोज़े धणी जा मुरीद, हिकिड़ा रोज़े धणी जे औलाद जा मुरीद। सभिनी खे ख़बर आहे
तो मोहम्मद राशिद ॼमे अम्मा जे झोली में अचे अम्मा सां अब्बास तू बीड़ी त न पी बेली जे उतरे पासे वारा उलांदे पासे वेठो आ वेठो बि साम्हूं आ सिगरेट वेठो तो पिए या सुठी ॻाल्हि न आहे ॿुधण बि क़ुर आयो आहे पर अथव मवालनि सां वहिलो सिगरेट न पीअंदा त सुबुह जो टोरो ई कोन ईंदो न चवे थो त मुफ्ती साहब कलाक खन ॻाल्हाए तेसे सिगरेट पिया त का मन खुलास गाई थिए त वञा वण में हलियो क़ुर मुंह ते घुमई कुछ अज त हया कर क़ुर जी महफ़िल में बैठो आ पो दुआ घुरऊं तो वनी एडे तू भली सूटा हणेस अज लाड़काने में वेठा से अखबार घुराई से अखबार आई पढ़ी से लिखियो पियो तेरे लाड़ जे पासे मातली अला टंडे अला हारडे अला काथे मीरपुर खास दे मवालिन मुकाबलो कयो आ केड़ो मुकाबलो चे जेको सुल्फियूं घड़ियूं पिए एकड़ो मवाली सभिनि खे 60 सुल्फियूं पी मुकाबले में मारे वियो कहीं 50 पीतियूं कहीं 45 कहीं 30 पो ॾई वठी बीठा ही को मुड़स हिन भाव जहिड़ो 60 पी वियो खोड़ नाराज न थिजो ॿाहिरि हो मिड़ई कुछ अदब सिखो यार अदब सिखो तहां न सिखंदो त पोइ केरु सिखंदो कॾहिं सिखंदो दोस्तो अज़ीज़ो मोहम्मद राशिद रहमतुल्लाह ताला अलैह अम्मा जी झोली में आयो आ ॼावल अम्मा बिस्मिल्लाह करे खीर थी पीआरे रमज़ान जो महीनो आ अम्मा जो खीर नथो वठे दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो अम्मा के फिक्र थी पियो सैयद मोहम्मद बक्का रहमतुल्लाह अलैह के चई ओ मोहम्मद बक्का ही तुझो फर्जंद जाओ वा खीर न तो पिए तुझो मुर्शिदा मखदूम मोहम्मद इस्माइल पिराले शरीफ वारो उन्हीं का दुआ वठी आ उन का दुआ कराए आ त नंढड़े के पियारे पानी दुआ जो मता का नजर हुजे मता को पाछो हुजे का गाल हुजे खीरड़ो पिए काथे पुरानी दरगाह काथे पिरालो शरीफ 8 मैल पंध करे जरी उते हजरत मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह जो बाबो पीर सई मोहम्मद बक्का पहुतो आ